एक ॾींहुं वरी परीक्षित महाराज विया घुमंदे घुमंदे जंगल में कंठ सुकियो ॾाढी प्यास लगी परियों खां ॾिठूं आश्रम आहे श्रृंगी ऋषि जे आश्रम में हली आहे श्रृंगी महाराज ध्यान में समाधि में वेठा उन्हनि सम्झो कि समाधि शायद हिननि जी नाहे हे जागन था ध्यान था कनि तरी आवाज़ न महाराज मां राजा परीक्षित तव्हांजे द्वार ते बीठो आहियां ॾाढी उञ लगी आहे मूंखे जल ॾियो न ॿुधो ॿियों बार चयो न ॿुधो हाणे राजा परीक्षित के भीतर चिड़ अची वही क्रोध अची वियो चवनि था अॼु राजा परीक्षित महाराज जेको सोन जो मुकुट पाया जरासंध जो पाया डोंगरे महाराज जी इहा ॻाल्हि चई आहे क्रोध अची वियो न त परीक्षित महाराज के होनी आई आहे होनी परीक्षित महाराज चयो झूठ मूठ जो स्वांग तो करे पाखंडी बाबा ठही वेठो आहे हिन द्वार ते मां वेठो आहियां कोई न स्वागत न सत्कार पाणी कोई नथो पुछे गुस्से में अची आ मरियल नांग पयो साम्हूं वो खणी करे उनके गले में विझी छॾियो वापसि हली आ हिकिड़े बालक जेको विद्यार्थी हो गुरुकुल में उन्हें ॾिसी वरितो डुकंदो डुकंदो आयो उन जा पुट जेके हा चओ जय श्री कृष्ण शमीक ऋषि जा पुट श्रृंगी ऋषि ये शमीक ऋषि जो आश्रम हो उन्हनि जे पुट जो नालो हो श्रृंगी ऋषि उहे भी तेजस्वी स्नान करे बीठा नदी में अची करे पूरी गाल बुधाई वो भी आग में बिल्कुल क्रोध में अची वियो कि मुझे निर्दोष पिता ते हे राजा समझन छा था मरल नांग विझी हुआ तुरंत कौशिकी नदी जो जल खे ऐं शाप ॾेई छॾियईं कि मां अहिड़े राजा के शाप तो ॾियां छा था समझनि पाण खे हे संतन महात्माउनि जी दर्जा हे नौकर आहिनि ऐं पाण खे राजा समझी वेठा आहिनि हिननि जो कमु आहे द्वार ते पहिरो ॼण संतन महात्माउनि जी एडी वॾी स्थिति थींदी आहे हे राजा थियो त छा संतन जे लाइ राजा थियो मन मां शाप तो जा राजा परीक्षित के 7 ॾींहंनि जे अंदरि तक्षक नांग ॾंगींदो अची करे पिता जे साम्हूं जोर जोर सां रोअण लॻो पिता जा नेत्र खुलिया ॿाहिरी चेतना आई अरे पुट छा थियो चई बाबा तव्हांजे गले में अरे नांग लाहे करे रखियो पूरी ॻाल्हि चई ॿुधाई पिता चयो तो त नर्थ करे छॾियो पुट खे डांटियो तू सही न के बाबा तांजे गले में नांग चई त मुंहिंजो छा बिगड़ियो पुट अड़ा धर्मात्मा राजा विरला मिलंदा आहिनि तू धर्मात्मा प्रतापी भक्त राजा को प्रजा के वंचित करे छॾियो तुरंत संदेश वाहक मोकिलियो वञो राजा परीक्षित के संदेश ॾियो हेॾे परीक्षित महाराज मुकुट जीअं लाथो होश आयो अरे अॼु मां कहिड़ो अपराध कयो मां तो सपने में भी ये विचार नथो करे सघां महर्षि जो मां अपमान करे आयुमि हे प्रभु मूंखे दंड मिले मूंखे सजा मिले एतिरे में संदेश ॾियण वारे अची करे ॿुधायो राजा परीक्षित महाराज चयो मूंखे स्वीकार आहे मुंहिंजे तरफ़ों वरी भी शमीक ऋषिअ खां क्षमा घुरिजो कि तव्हांजो दंड मूंखे बिल्कुलु स्वीकार आहे मां हृदय सां प्रसन्नता सां स्वीकार थो कयां पर पोइ बि मूंखे क्षमा कजो